अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर मां अवां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं त शिकारपुर जे बाईपास वारे इलाइक़े में नौजवान शाहिद अबड़ो जो घरू अणबड़नि सबबि घर भातियुनि सां झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान नौजवान माउ खे धिका ॾिना त संदसि भेनरूं विच में पइजी वियूं। नौजवान शाहिद अबड़ो के संदसि भेनरुनि सिरोटा हणी रतो रत करे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान के संदसि अमर इस्पताल आंदो। मूंखे मामा धमकियूं ॾींदा आहिनि। मामनि ऐं भेनरुनि अमर जे चवण ते ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मी नौजवान शाहिद अबड़ो। बिस्मिल्लाह कर तू पंहिंजी सेहत जो ख्याल कर। खुदा हिनखे चङे नमूने खुदा हिन जी सेहत जो मुंहिंजे को हे कैल्सी वेल सुठे नमूने अलाह बहितर कंदो। बच्चा आहिनि मूंसां एॾो तू सब्र कर मां जो ना को बात सब्र भलाई पेशमा माण्हू मां वीडियो हां जुल्म लागे चवे न वरी जेतो सामा बस करे बस जेके भी नियाणियूं आहिनि उन्हनि मूंखे सिर खणी हई आहे। उन सां गॾु हिन जा भाइर बि शामिल आहिनि ऐं हिन जा जेके ॾेर आहिनि उहे बि शामिल आहिनि। न मुंहिंजे पोती कोटा जो कमु थो थिए, मूंसां ज़ुल्म आहे। सॼो ॾींहुं मुंहिंजे घर में नाग आहे। छड़ो हिन मूंसां नाग कयो आहे, हिन जे भाइरनि कयो आहे। हिन जो भाउ जेको आहे किलारक आहे, असांजे मथां धमकियूं थो ॾे, भाइर थो घुराए, कालियूं थो करे। किलारक आहे एजुकेशन जो किलारक आहे। नालो छा अथसि? नालो मुश्ताक अली अबड़ो अथसि। हे तुंहिंजी छा अथई? हे मुंहिंजी माउ। हाणे मां हिन माउ ते कहिड़ी एफआईआर करायां? मां जहिड़ी शइ ते केरु एफआईआर कराईंदो? पर हिनखे चऊं था बाबा तूं असांखे मानीअ टुकुर खाराए, असांखे तुंहिंजी ॿी मिल्कियत न खपे, ॿियो कुझु बि असांखे न खपे। असां कमाइण जहिड़ा थींदासीं, तुंहिंजी मानी बि न खाईंदासीं। नालो छा अथई? नालो मुंहिंजो शाहिद अबड़ो आहे। घणा भाइर आहियो? भाइर असां टे। मां बि दवाई ॾियां? हा दे तूं बि दे। मुंहिंजे नियाणियुनि सां मुंहिंजी नियाणियुनि खे वठी वार पटिया अथई, उन्हनि खे धक्का हया अथई, बेगुनाह मूंखे खणी धक्को हणी मुंहं में मूंखे खड्डे ते विझियो अथई। मूंखे खड्डे ते विझियो अथई पुट। मां इज़त कई, मां इज़त सां मामा जी खे धमकियूं ॾेई गारियूं ॾिनियूं अथई मोबाइलनि ते, गारियूं ॾेई मां हिनजी इज़त कई आहे। पोइ बि पाण चिपड़ीअ ते अचे, पाण भेणुनि सां विड़ियो आहे अचे, पोइ भेणुनि सां जो विड़ियो आहे त पोइ धकु लॻी वियो अथसि उनमें। उनमें असांजो कहिड़ो कसूर? अॻ में त पाण होशियार थी वियो नी। जेके भी असांजा चाचा आहिनि सभु दुश्मन। नाज़रीन, मजीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।